जोही मां ख़बर शामिल कंदासीं। ॻोठ जीअंदो गाॾी में भतो न ॾियण तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। कोहाड़ियूं लॻण सबबि 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। खोसा बिरादरी जे माण्हुनि हमिलो करे असांजे 5 माण्हुनि खे मरनींग कयो आहे। गाॾी बिरादरी अहिड़ो इल्ज़ाम मढ़ियो आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। जोही मां ॻोठ जीअंदो गाॾी मां भतो न ॾियण ते ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। कोहाड़ियूं लॻण सबबि 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॻोठ जीअंदो गाॾी में भतो न ॾियण तां ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान कोहाड़ियूं लॻण सबबि 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। जोहीअ मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अब्बास गाॾी असां सां लाइन ते मौजूदु आहे। अब्बास, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी अब्बास, कहिड़ा तफ़सील आहे? जी नाज़रीन, ॻोठ जीअंदो गाॾी में भतो न ॾियण तां ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान 5 ॼणा ज़ख़्मी थिया।